प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ जिते सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी चुको है। लाड़काने में भी धर्मशाला जे आॾो हिंदू पंचायत तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां वधीक इन एहतजाज में शामिल अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं जीअं त असांजी न्याणी प्रिया कुमारी सिंगरार शहर में मोराली इमाम हुसैन जी सबील विराईंदे उनखे अगवा कयो वियो आहे। काफ़ी ॿार बचड़ा मोटी आया आहिनि। उहा हिन वक़्त ताईं वापसी न थी सघी आहे, छो जो हुनजो ॾोह उहो आहे हिंदू माउ जी हिकिड़ी न्याणी आहे। तव्हां ॿुधायो हेॾनि सालनि में हिन वक़्त ताईं पुलिस असां सां कुझु न करे सघी आहे। सिर्फ़ु असांखे 3 सालनि ताईं रुगो दिलासा इहे ॾींदा रहिया आहिनि। असांखे अॼु बि उहो ई आहे जेको 3 सालनि खां वठी असां रड़ियूं वाका करे रहिया आहियूं। हिकु मासूम न्याणी जेका पंहिंजी माउ खां जुदा आहे, उन्हनि यज़ीदनि खे अञा ताईं रहम नथो पए जिन हिकु माउ जी गोद ख़ाली कई आहे। असांजो इहो आहे त असां सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे सभु ॿाहिरि अचो ऐं प्रिया कुमारी जे आज़ादी लाइ आवाज़ उथारियो। कंहिं बि तरीक़े सां प्रिया कुमारी पंहिंजी माउ खे वठी ॾियो। पर असांजे जेके इन वक़्त जे जेके अमलदारनि खे का बि जेका आहे छा हस कोन थी पहुचे त उहा उन जेको अहसासु थियनि। हाणे अॼु 19 तारीख़ खां वठी कराची खां वठी सिलसिलो जारी आहे एहतजाज जो। इन खां पोइ ॿियो लाइमल थींदो जेसि ताईं प्रिया कुमारी पंहिंजी माउ वटि नथी पहुचे इहो सिलसिलो जारी रहंदो। एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त प्रिया कुमारी जी आज़ादीअ लाइ हाणे सॼी सिंध में हिंदू बिरादरी मुतहिद थी करे एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं इहो सिलसिलो हाणे तेसीं ताईं बंदि न थींदो जेसीं ताईं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी न थींदी। कैमरामैन मुज़फ़र लाशरी सां गॾु गुलबार शेख, सिंध TV न्यूज़, लाड़कानो।